बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। को पियो थिए उन जे करे साईं ज़ुल्फ़िकार साहब जी महिरबानी। साईं जन जो इंशाअल्लाह ताला ॿुधाईंदा असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीरत मुबारक ते कुझु। छो जो रबियुल अवल जो महीनो आहे, असांखे वधि खां वधि सलाह शरीफ़ पढ़णु खपे ऐं सूमर जो रोज़ो रखण बि सुनत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पर वरी अचूं था, अॼु ॿुधूं था साईं ज़ुल्फ़िकार साहब खे इंशाअल्लाह ताला, पोइ वरी 15-20 मिंट खां पोइ दर्स जो थींदो, सूरह अन-निसा जो आयतूं पढ़ंदासीं 37 खां अॻिते। उन खां पहिरीं असां वटि नंढिड़ो आहे सलमान सूमरो, मोहम्मद अब्बास सूमरो साहिब जो पुटु आहे। उहो माशाअल्लाह ॾाढो सुठो हुन तिलावत क़ुरान शरीफ़ को यादि कयो आहे, यानी कुझु सूरतूं यादि कयूं अथसि। चओ त हुनजी तिलावत ॿुधूं था पिया। सलमान, अब तव्हां तिलावत कयो इंशाअल्लाह पहिरियों। All members, Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. मुझो नालो है मोहम्मद सलमान। मां तलात कुरान मजीद है जी। कुल अऊज़ु बिरब्बिल फ कुल अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث صدق الله العظيم. माशाअल्लाह माशाल्लाह 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 बाबा माशाल्लाह जज़ाकल्लाह खैर माशाअल्लाह माशाल्लाह जज़ाकमुल्लाह जज़ाकमुल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह माशाल्लाह माशाल्लाह जज़ाकल्लाह। ॾाढी सुठी तिलावत थी। तव्हांखे पुट अच्छा माना तमाम माना तमाम अचे, बेहतरीन माशाअल्लाह। तव्हांखे पुट माना अचे थी त नची ॿुधायो, न त पोइ अॻिते हलूं। हलो साईं, ओवर टू यू साईं ज़ुल्फ़िकार साहब प्लीज़। माना साईं बिस्मिल्लाह साईं इंशाअल्लाह। माना नहीं माना पढ़ी। माना ॿुधाए थो साईं नंढिड़ो। जी साईं जी जी बाबा। साईं माना नहीं पढ़ी। चलो का ॻाल्हि न आहे। हाँ चलो ना ज़ुल्फ़िकार साहब ओवर टू यू साईं। माशाअल्लाह ठीकु आहे पुट, माशाअल्लाह इंशाअल्लाह। बहितरीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम साईं बिस्मिल्लाहिर हिनखे स्क्रीन खे रहमानिर थोरो रहीम। वॾो कजोसि प्लीज़, करे सघो था? साईं मूं वटि फुल आहे। न ही तव्हां हिनखे स्लाइड शेयर खे कंदो न साईं, मथे जेको आहे। हलो हाणे हाणे ठीकु आहे। हा ठीकु आहे हाणे बहितरीन। ठीकु आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. साईं जो जीअं त मौज़ू मूंखे ॾिनो वियो आहे त सीरत नबी ते ॻाल्हाए वञे, ऐं सीरत नबी में स्पेशली इहो मौज़ू ॾिनो वियो त शादी ऐं शादी जेका सादगी जे बारे में ॻाल्हाए वञे। उन लाइ मां कुझु मया तयारु कयो आहे, इंशाअल्लाह शेयर कयूं था। सभ खां पहिरीं
त आहे त सीरत छा आहे, सीरत छा आहे, सीरत नबी, सीरत जेको आहे इहो असल में अरबी लफ़्ज़ आहे। ऐं हिते सूरह ताहा में आयत नंबर 21 में अचे थो क़ाल ख़ुज़हा वला तख़फ़ सनुईदुहा सीरतहा ऊला। ऐं जेको लफ़्ज़ आहे सीरत हा, इहो साॻियो लफ़्ज़ आहे। चए थो त अलाह चयो त टेक इट एंड हैव नो फियर, खण हिन खे शइ खे जेको असो हुयो ऐं तूं उन मां को बि ख़ौफ़ महसूस न कर। असां इन खे पंहिंजी पुराणी हालत में वापसि खणी ईंदासीं, जेका फॉर्मल स्टेट आहे, स्टेट माना हालत। हीअ जेका सीरत आहे इहा आहे, इन जो हिकु लफ़्ज़ इन जी हिकिड़ी माना इहा बि आहे त हालत। हाणे सीरत जेको लफ़्ज़ लिखियलु आहे सारा सईर सईरन ऐं हुनजो इस्म आहे सीरत, जंहिंजी माना जेका आहे सा थींदी कैफ़ियत, आदत, हालात ज़िंदगी ऐं सैर करणु, हलणु, घुमणु फिरणु, इहे सभु लफ़्ज़ जेके इन सां मुंसलिक आहिनि। इहो जेको लफ़्ज़ आहे सीरत, माना असां इन खे वठी सघूं था बहितरीन तरीक़े सां त इहा आहे हालात ज़िंदगी। त सीरत नबवी जेको आहे माना असांजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी जेका ज़िंदगी जा जेके हालात हुआ, उन में जेके आदात हुयूं, उन में जेके कैफ़ियात हुयूं, उन्हनि जी स्टडियात इहा आहे सीरत नबवी। उम्मीद आहे त सम्झ में आई त सीरत जो मतिलबु छा आहे। हाणे इन जो मतिलबु इहो आहे त ॿियो बि हिन जो मक़सदु इहो बि आहे त माण्हुनि सां बर्ताव या माण्हुनि सां वर्ताव कीअं हो, कीअं माण्हुनि सां हुनजी डीलिंग हुई, बिहेवियर हुयो। ऐं उन में पोइ हर शइ अचे थी त हर शइ, हर लाइफ जे हर पॉइंट खां वठी करे ॾिसबो त उन्हनि में पंहिंजो उन्हनि जो तरीक़ो छा हुयो, कहिड़ो तरीक़ो हुयो, कहिड़े नमूने सां उन ॻाल्हि खे खणी हलिया। जीअं असां इहो चऊं था त क़ुरान पाक जो आहे सो बेसिकली इज़ अ बुक ऑफ लॉ आहे, लॉ फॉर मुस्लिम्स। त असां कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। हाणे इहो जेको असांजो बुक आहे क़ुरान पाक, उन जी वरी जेका तशरीह आहे उहा हुस्ला वसलम जन जो पंहिंजो ज़िंदगी जो तौर तरीक़ो, जंहिंमें हदीस अचे थी, उनजी ज़िंदगी जो आदात अचनि थियूं, उनजी ज़िंदगी जा तौर तरीक़ा अची सघंदा, उन्हनि मां सिखणो पवंदो। छो त क़ुरान में हर शइ जेका आहे सा बिल्कुलु वाज़िन आहे। जीअं हिकिड़ो मिसाल आहे त क़ुरान में जीअं निमाज़ जी का बि ख़बर न आहे त निमाज़ कीअं पढ़णी, त उन में असांजो हुस्ला आवाज़ वसलम सही जी कोन पियो अचे। साईं आवाज़ सही कोन थो अचे? तव्हां ॾे मसइलो हूंदो, तव्हां ॾे मसइलो थी सघे थो साईं। हा साईं, असांजी आवाज़ त सही थो अचे, मां त सही ॿुधां पियो। हा सिर्फ़ु असांजे मसइलो हूंदो त उन्हनि जी जेका ज़िंदगी खे ॾिसणो पवंदो त उन्हनि कीअं जेको आहे सो निमाज़ पढ़ी आहे, निमाज़ जो कीअं असांखे आदाब सिखियल थियनि, त उहे शयूं जेके आहिनि से हुस्ला जी ज़िंदगी मां अचनि थियूं। हाणे इन शइ खे वठी करे हलबो त मां इन पॉइंट्स खे इन जेको आहे जेका असां जेको इम्पोर्टेंस असां ॾिनो आहे अॼु जे मौज़ू खे, त मैरिज ऐं मैरिज जी सिंपल सिटी ऑफ मैरिज। त उनखे मां 5 पॉइंट में विरायो आहे। The importance of marriage in Islam. इस्लाम में मैरिज जो इम्पोर्टेंस छा आहे ऐं महर जो इस्लाम में छा आहे, महर जी जेका सिंबॉलिक वैल्यू छा आहे, सिंबॉलिक वैल्यू महर जी छा आहे। महर जेका आहे त उहा जेका आहे सा सिंबॉलिक वैल्यू बेसिकली उनजी ऑनर आहे। असां हिते डिस्कस कंदासीं वधीक। उनजी सिंबॉलिक वैल्यू आहे न आहे त को तव्हां पैसा ॾियो था, हक़ मोहर जेके चवंदा आहियूं असां, पैसा ॾियो था त उहो जेको आहे का वेल्थ आहे, पर बेसिकली उहा सिंबॉलिक वैल्यू जेका आहे सा उनजी उहा ऑनर आहे। जेका औरत सां जंहिंसां शादी कजे थी वाइफ, उनजी ऑनर में आहे, छॾिजे थी। हाणे उनखे पोइ ॾिसबो त केतिरो थियणु घुरिजे, छा हुजे, उनजी इज़त रेस्पेक्ट कीअं आहे। उन खां पोइ छा आहे रिड्यूसिंग मोहर, सुन्ना में जेकॾहिं हक़ मोहर खे रिड्यूस कयो त कीअं छा थो थिए पियो, ऐं छो जे लाइ जेका हक़ मोहर जेका सा घटि कई वञे, इनखे छो इनकरेज कयो आहे, इनखे घटि रखो। ऐं पोइ आख़िरी में पॉइंट इहा ईंदी त विज़डम छा आहे पुठियां, इन जे पुठियां विज़डम छा आहे, सिंप्लीफाइंग जो जेको आहे हक़ मोहर जो विज़डम छा आहे। त इन्हनि 5 पॉइंट खे वठी असां इनशा हलंदासीं ऐं इनशाला 2-3 मिंटनि में इहो इनशाला वधीक इनखे खोले बयानु कंदुसि इनशाला। त जेका पहिरीं पॉइंट आहे त इम्पोर्टेंस ऑफ मैरिज इन इस्लाम, जेको इस्लाम में इम्पोर्टेंस आहे मैरिज जो इम्पोर्टेंस आहे, इहो त वाज़िह थियल आहे सूरह रोम में आयत नंबर 21। रोम जो सूरह रोम जो नंबर आहे 30 ऐं आयत नंबर 21 में हिन में हिकिड़ो अॻियां लफ़्ज़ जेको आहे हर्फ़ रहियल आहे वमिन आयातिही इन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा
لتسكنوا إليها وجعل بينكم مودة ورحمة إن في ذلك الآيات لقوم يتفكرون. And among his signs is this, that the created of you mates from among yourself. That you may dwell in a tranquility. Peaceful life with them. And he has put love and mercy between your hearts. Verily, Beshak, in that are signs for those who reflect. In Allah Ta'ala Panji Nishani Rikyum. The Azwaj Kwahe, Shadi Jaka, Yad Allah Ta'ala Jikri Nishaniya. Shadi Thindi, the Unja kids Sinda, Unja offspring Sinda, Unika Pojaka, Umat Vadandi, Umat Jiko Silso Shrusindo, I do Bahtrin Amal Allah Saint Karanwa, I Surah Rome Jakasana Jizukra Jamada, with that ayat number 21 में तो मैरिज का इस्लाम में हुआ तमाम सर माइक्रो सेकंड इंटरप्ट क्या जी जी जरूर अच्छा सभिनी खे इहो रिक्वेस्ट आहे त छो जो रिकॉर्ड बि थिए थो पियो त माना जेकॾहिं का तजवीद में का हेठि मथां ई थिए आयत पढ़ण में त प्लीज़ उनखे इग्नोर कजो छो जो असां हिते तिलावत जो न असां हिते मक़सदु सिर्फ़ु खणी आया आहियूं जीअं हाणे रोम आहे त रूम हूंदो खणी जेको बि हुजे पर उनखे प्लीज़ जेकॾहिं को माण्हू चवे त साईं इहा ग़लति आहे त उन ते न वञो फ़िलहालु असां कंटेक्स्ट ॾिसूं था पिया त मैरिज जो कीअं आहे इनशाला बसि महिरबानी साईं अॻिते था हलो थैंक यू सर त चवण जो मक़सदु असांखे क़ुरान पाक में बि मिले थी त मैरिज जो हिकिड़ो वॾो पंहिंजी जॻह ते इम्पोर्टेंस आहे हीउ असांजो हिकिड़ो इन जो दीन जो हिकिड़ो हिसो आहे बेसिकली ऐं मैरिज जेका आहे सा सुनत भी आहे मैरिज करणी आहे हाणे पोइ जा ॿिया मसाइल थी सघंदा त को माण्हू नथो करे सघे त उनजा हालात जेके आहिनि कीअं आहिनि या उनजो छा मसइला आहिनि पर बहरहाल मैरिज जेका आहे सा उनजो पंहिंजी जॻह ते हिकिड़ो इम्पोर्टेंस आहे दीन में जंहिंजी जेका निशानी असांखे क़ुरान पाक में बि मिले थी मैरिज खे हाणे मैरिज में जेको आहे मसइलो पहिरियों असांजी जेके मैरिजिस आहिनि उन्हनि खे असां तमामु हिकिड़ो लेविशिंग करे छॾियो आहे हिकिड़ो वेरी एक्सपेंसिव मेथड मसइलो बनाए छॾियो आहे उन में हिकिड़ो जेको मसइलो आहे उहो त हक़ मोहर जो आहे जेको हिते असां जिते मां रहां थो हिन में अरब कल्चर में हिते बि तमामु घणो थी वियो आहे जेको हिकिड़ो इल इफेक्ट आहे माना ठीकु ठाक पैसा था हुजनि तव्हां वटि त तव्हांजी शादी थींदी जेके तव्हां वटि पैसा न आहिनि त तव्हांजी शादी ॾाढी मुश्किल आहे तमामु घणा हिते बि डिफरेंट अरब जे डिफरेंट कंट्रीज़ में डिफरेंट जेको आहे सो पंहिंजो हक़ मोहर जो जेको सिलसिलो हिते शुरू थियल आहे मुंहिंजा काफ़ी पंहिंजा जेके आहिनि दोस्त आहिनि जेके ॿुधाईंदा आहिनि त तमामु घणो पैसो जेको खपे शादी करण लाइ त हाणे हक़ मोहर जॾहिं ॻाल्हि कयूं त हक़ मोहर बि जेका आहे सा उहा बि जेको आहे सो क़ुरान में वाज़िह आहे सूरह निसा नंबर 4 आहे उनजी आयत नंबर 34 में वआतु निसा सदक़ातिहिन नहलत फइन तिब्न लकुम अन शैइन मिन्हु नफ्सन फकुलूहु हनीअन मरिया गिव वुमेन you wait जैसा तव्हां शादी कयो था उनखे ॾियो देयर ड्यू डाउरीज ग्रेशियसली बहितरीन तरीक़े सां उनखे ॾियो बट इफ दे वेव सम ऑफ इट विलिंगली पर जेके उहे छॾे ॾियनि पंहिंजे तरीक़े सां ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां छॾनि देन यू मे इंजॉय इट फ्री त पोइ तव्हां उनखे इंजॉय कयो फ्री उनखे भली आहे उहो त पैसा तव्हां इस्तेमालु कयो विद अ क्लियर कॉन्शियस उन में तव्हांखे को मसइलो न आहे पर डाउरी ॾियणी आहे हाँ इहो ॿियो मसइलो आहे जेके असां हक़ मोहर चऊं था इहो ॿियो मसइलो आहे त केतिरी ॾियणी आहे दैट इज़ अनदर इशू पर ॾिसो क़ुरान पाक में बि जेको आहे सो निशानी मिले थी सूरह निसा में त उन्हनि खे डाउरी ॾियणी आहे इहा ॻाल्हि क्लियर थी पई ॾियणी आहे हाणे ॾियणी केतिरी आहे उहे हाणे मसइला चवंदा त रिड्यूसिंग जी आहे त डाउरी का एॾी का वॾी न आहे ॾियणी यानी कि ॾिसो हीअ जेका असां आहे हदीसात उन में इहो फरमायो वियो आहे त जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ी आयरन रिंग हुजे रिंग ऑफ आयरन जेके लोह जी का तव्हां वटि हुजे पंहिंजो मुंडी हुजे त उहा बि जेका असां दौर में ॾेई सघिजे थी हज़रत अली अलैहिस्सलाम जॾहिं शादी पई कई त बीबी फातिमा सां त उन वक़्त में उन्हनि खे सम्झो त तव्हां कुझु ॾे त हज़रत अली चयो त मूं वटि का शइ न आहे ॾियण लाइ चई तोखे पंहिंजी ज़रूरत आहे न चई उहा मूंखे अचे उहा ई ॾे चवण जो मक़सदु उहो पैसा न आहिनि इट्स नॉट द मनी हीअ हिकिड़ी रेस्पेक्ट पॉइंट ऑफ व्यू खां इहो रखियो वियो आहे जेको तव्हां ॾियो था उहो तव्हां पंहिंजी दिलि सां ॾियो था टू जस्ट गिव शो अ लव अफेक्शन रेस्पेक्ट टू द वुमन जेका तव्हां जंहिंसां शादी कयो था उन्हनि लाइ पंहिंजो लव ऐं अफेक्शन शो कयो इन में इहो पैसनि जो रवाजु न आहे त पैसा ॾियनि
जेकॾहिं पुठिते वञिबो त अराउंड जेको आहे सो 2.9 ग्राम्स ऑफ सिल्वर जेका आहे 40 द्रम जेको हूंदा उन ज़माने में उन जे इक्वल जेको आहे सो इहा हूंदी ऑलमोस्ट जेका हक़मोल असांजे जेके मसइला वधी चुका आहिनि जेके वधिया आहिनि शादियुनि में उहे वधिया त हक़मोल जेको आहे हुन में लखे रुपया हक़मोल ॾियो ऐं हक़मोल जो सम्झ में ॻाल्हि थी अचे त जेके रिस्पेक्ट आहे या जेके हिकिड़ो माण्हू तमामु हिकिड़ो ज़ालिम माण्हू आहे सपोज़ कयो उन तमामु घणा पैसा आहिनि उहे घणा पैसा ॾेई ऐं जेको आहे सो और सां शादी करे उन खां पोइ उनखे पैसा ॾेई तलाक ॾेई छॾे त उहो उन पैसनि जो छा जेको उनजी छा वैल्यू आहे उहो त सिर्फ़ु जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ी क़िस्म जो कारोबार जी वैल्यू थी वई न हिकिड़ी क़िस्म जी जस्ट लाइक अ बिज़नेस के भाई ठीकु आहे मूं वटि पैसा हुया मां शादी कई ऐं हाणे मां तलाक थी ॾेई छॾियां पर बेसिकली त इहो आहे त तव्हांजो लव छा आहे तव्हांजो अफेक्शन छा आहे उहो लव ऐं अफेक्शन तव्हां वटि जेको बि आहे तव्हां उहो ॾेई सघो था उनमें लाज़मी न आहे त उहे पैसा हुजनि जीअं फरमायो वियो त आयरन रिंग बि ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम पाण जेको आहे ज़र ॾींहुं त बाबा मूं वटि ॿियो त कुझु न आहे इहा ई मूं वटि आहे इहा जेका हुसलाम चयो इहा ॾेई छॾ बसि तूं जस्ट शो कर पंहिंजो अफेक्शन जंहिं उन सां तव्हां शादी कयो था उन सां तव्हां पंहिंजो अफेक्शन रेस्पेक्ट उहा शो कयो त इन्हनि कमनि सां असांजो जेको मुआशरे में जेके मसइला पैदा थी चुका आहिनि पैसनि जा त भई पैसो न आहे त शादी कान थी सघे भई दारू लाइ पैसा न आहिनि या जेको आहे पंहिंजो वॾे जेको आहे मानी तामनि जो मसइलो जेको आहे वलीमे जा मसइला जेके वॾा मसइला आहिनि उन्हनि लाइ पैसा न आहिनि त मसइलो वॾो थी थो वञे शादी कोन थी थिए या माण्हू वीचारा कर्ज़ खणी शादी कनि था पोइ उहे कर्ज़ लाहिण में पूरा कोन था थियनि सॼी ज़िंदगी जी गुज़री थी वञे पई ऐं इहो बि हिकिड़ो इल इफेक्ट आहे जेको माण्हू कर्ज़ी हूंदो त उहो शादी खे वीचारे खे छा इंजॉय कंदो शादी खे जेको कर्ज़ी आहे हुन कर्ज़ जेको आहे ग़लति तरीक़े सां खयो आहे ग़लति मसइलनि में खयो अथई त इहो जेको आहे त को न आहे त को तव्हां वेरी हाई फाई जेको आहे सो हक़बर ॾियो हक़बर जेको आहे सो तमामु थोरी आहे ऐं जेको उनजी सिंबॉलिक वैल्यू उहा इहा ई आहे त भई तव्हां रेस्पेक्ट शो कयो हाणे चए थो त वाई रिड्यूसिंग हक़मर खे छो असां घटि कयूं इन सां जीअं हाणे मां ॿुधायां त हीअ हिते आहे त हज़रत अली अलैहिस्सलाम जेको आहे सो उहो उन पंहिंजी जेका आहे सा ज़र ॾिनी आहे मैरिज में त हीअ जेका आहे सा हुते बि शील्ड जेका ॾिनी आहे इनकरेज कयो त पंहिंजो जेको आहे सो हक़मर खे घटि में घटि रखो जीअं माण्हू ते बर्डन न पए इहा जेका असांखे सीरत मां हुसला जी सीरत मां इहे शयूं असांखे मिलनि थियूं हुननि पंहिंजी धीउ जी शादी करण वक़्तु इहो ई कमु कयो जीअं ॿिया असां उमती छो था हुनजे उसूलनि ते हलूं असां पाण खे उनजा उमती सॾायूं था असां चऊं था त असांजा पीउ माउ हुसला ते क़ुर्बान वञनि पर जीअं हुननि कयो आहे तीअं असां करण लाइ तयारु न आहियूं ऐं इते ई असांजा जेके आहिनि सोसाइटी में जेके मसइला पैदा थी शैतानी मसइला जेके आहिनि उहे इतां ई पैदा थी रहिया आहिनि बेसिकली जेके इन्हनि ॻाल्हियुनि खे ख़तमु कयो वञे त काफ़ी ॻाल्हियूं बहितर थी वञनि त इहो बि जेको आहे सो हिकिड़ो इफेक्ट आहे इन करे जेको आहे सो इनकरेज कयो आहे त इनखे घटि रखो हुकूमत खे नाहे को वधाइणो हुकूमत खे नाहे वधाइणो उन खां पोइ जेको आहे सो पंहिंजो इहा सुन बि आहे त भई हक़मर खे घटि रिड्यूस हक़मर सुन आहे उहा जेको आहे सो हिकिड़ो माण्हू जेको आहे सो शादी करणु पियो चाहे त उन लाइ जीअं मां तव्हांखे ॿुधायां त उनखे चए त मूं वटि ॿियो कुझु न आहे त उनखे आयरन रिंग तव्हां ॾियो हाणे हिकिड़ो त इहो थियो हक़मर जो मसइलो ॿियो मसइलो इहो आहे त जेको तव्हांजो वलीमो आहे वलीमो बि तमामु जेको आहे सो उहो बि ज़रूरी आहे इहो शुक्राने जो वलीमो आहे त शुक्राने जे वलीमे में बि जेको आहे उन में बि जेका आहे का वॾी का वॾो को ख़र्च न आहे करणो उन में एग्ज़ाम्पल आहे त हुसला वसलम जन हिकु दफ़े सफ़र करे रहिया हुया ताइफ़ खां वठी ख़ैबर खां मदीने सफ़र करे रहिया विच ते उन्हनि जो जेको पड़ाव थियो तक़रीबन 3 ॾींहंनि लाइ त उते शादी थी आहे हुसला वसलम जी बीबी सफ़िया सां हाणे सफ़ियाना सां जेका शादी थी त उन शादीअ में जेका आहे सा जेको वलीमो ठाहे वियो हुसला वसलम जो उन में सिर्फ़ु खजूरूं ऐं खीर हुयो खजूरूं ऐं गिहु हुयो सिर्फ़ु खजूर ऐं गिहु त चवण जो मक़सदु इन में इहो बि लाज़मी न आहे त तव्हां वटि गोश्त हुजे चांवर हुजनि हीउ हुजे को वॾो वली हुजे नॉट नेसेसरी तव्हां हुनखे सिंप्लीफाई रखो जेतिरो सिंप्लीफाई करे सघो था ओतिरो हुनखे सिंप्लीफाई रखो बेसिकली इहो ई आहे त भई तव्हां हिकिड़ो रेस्पेक्ट शो कयो ऐं अलाह जो शुक्र अदा कयो वलीमो बि हिकिड़ो शुक्रानो आहे वलीमो बि हिकिड़ो शुक्रानो आहे त अलाह जो शुक्र अदा कयो ऐं जेके दोस्तनि जिन खे दावत ॾिठी वञे पई उन्हनि खे अचणु घुरिजे ऐं उन्हनि खे मुबारकबाद ॾियणु घुरिजे इवन इहो बि आहे जेके तव्हांखे रोज़ो बि आहे त तव्हां वली में वञो ऐं खाओ न पर तव्हां उते वञो अटेंड ज़रूरु कयो ऐं जेको मुबारक ॾियणी आहे उन में बि इहो आहे त मुबारक इहा त अलाह तव्हांजी ज़िंदगी में बरकत ॾिए
बरकत ये लफ़्ज़ चवणा आहिनि बरकत जा तव्हांजी ज़िंदगी में बाबरक ज़िंदगी गुज़ारे तव्हांजी ज़िंदगी बहितरीन ज़िंदगी गुज़रे ऐं उन में बरकतूं शामिल थियनि इहे जेके शयूं से इस्तेमालु करियूं त जीअं तव्हां वञो था जेकॾहिं कंहिं वटि वली में जी जेको आहे मुबारक ॾियनि शादी मुबारक ॾियनि त उन में इहे लफ़्ज़ इस्तेमालु कयो त इहे जेके शयूं असां डिस्कस कयूंसीं त हिकु त ख़र्चु जेको वॾो ख़र्चु जेको आहे सो वलीमे जो आहे उन ख़र्च खे वलीमे खे बिल्कुलु सादो रखिणो आहे सिर्फ़ु शुक्राने जी जेका आहे सो बानी आहे जेका दोस्तनि खे अहबाबनि खे ग़रीबनि खे खाराइणी आहे शुक्र जो उहो शुक्र आहे त मुंहिंजी शादी थियो त शादी हिकिड़ो बहितरीनु इवेंट आहे एज़ अ मुस्लिम असांजी ज़िंदगी में शादी हिकिड़ो बहितरीनु इवेंट आहे उन इवेंट खे तमामु सुठे नमूने सां कयो वञे पर न के तव्हां उन ते ख़र्चु कयो एॾो ख़र्चु कयो जो तव्हां पाण खे परेशानी में कयो पोइ जेको देखे दिखाई में पोइ हिकिड़ा ॿियो बि कंदो टियों बि कंदो चोथों कंदो इन तरीक़े सां जेका सोसाइटी आहे सा इल इफेक्ट्स में सोसाइटी पइजी वञे पई जेके घणा जेके ग़लति जेके से तौर तरीक़ा जेके से ठहनि था उहा आहिनि इल इफेक्ट्स पिया पैदा थी था पिया जिन खे असां उते रोके सघूं था जेकॾहिं तव्हां इहे मसइला ख़तमु करे छॾियो ऐं ॿियो त असांजी जेको पंहिंजो सिंध में या पाकिस्तान में जेको असां ॾिठो आहे पुठियनि क़ौमुनि खे जीअं हिंदू क़ौम आहे या ॿिया सिख क़ौम आहिनि उन्हनि जा जेके तौर तरीक़ा असां घणा अपनाया आहिनि पोइ उहे जेके कंदा असां उहो था करणु चाहियूं शो ऑफ करण लाइ जेके उन्हनि जा जेके रस्म रवाज हूंदियूं असांजे इस्लाम ते रस्म रवाजूं आहिनि कोन जेके असां पाण ते कयूं था सिंध में जेके ढोलकी आहे या मेहंदी आहे इहे शयूं त को आहिनि ई कोन इस्लाम में त सिंपल बाबा जेको आहे ॿिन्ही खे पढ़ायो ॿई जेके आहिनि हिक ॿिए खे क़बूल कनि दुआ घुरो बाबा अलाह से ख़ैरु कंदो अलाह से तव्हांजी ज़िंदगी आसान कंदो बसि ॻाल्हि ख़तमु ऐं जेको आहे सो पंहिंजो उन खां पोइ शादी खां पोइ वलीमो करिणो आहे तंहिं असां जेके तव्हां डाउरी खे बि जेको आहे हक़ मोहर खे तव्हां रखंदो रिड्यूस करे रखंदो त उन में तव्हांजी बहितरी आहे उनजी विज़डम इहो आहे त रिड्यूस हक़ मोहर में जेको आहे सो उन में तव्हां जेको आहे सो तव्हां लाइ ॾाढी आसानी पैदा थींदी तव्हां ॾाढो आसानी सां तव्हांजी शादियूं थींदियूं ऐं दैट विल नॉट डाइवर्टेड फ्रॉम इट तव्हांखे जेके हक़ मोहर घणी ॾियणी पए तव्हां पाण शादी कोन करे सघंदो तव्हां डाइवर्ट थी वेंदो शादी खां परे ऐं जेके तव्हां शादी खां परे डाइवर्ट थी वेंदो बिकॉज़ तव्हांखे हक़ मोहर न आहे त तव्हांजा मसइला पैदा थींदा या जेके तव्हां वटि पैसा न आहिनि पंहिंजो वली में करण जा ऐं उनजे करे तव्हां शादियूं था कयो त इहे मसइला त उनखे सॼी सोसाइटी जेकॾहिं गॾु जेको खणंदी त उनजो जेको इफेक्ट मोरल बहितरीन ईंदो न त उन में जेको आहे इफेक्ट जेको थींदो सो करप्शन जो इफेक्ट अची वेंदो करप्शन माना शादी करणी आहे धूमधाम सां शादी करणी आहे पोइ उन लाइ पैसा किथां अचनि पोइ उन लाइ करप्शन बि थींदी ग़लति तरीक़े सां पैसा कमाइबा उहे मसइला सभु इन में इफेक्ट में ईंदा त इन्हनि सभिनी मसइलनि खां बचण लाइ इहो आहे त तव्हां सिंप्लीफाए कयो हुसला अमली ॾेखारियोसीं त जीअं हुसला जी पंहिंजी न्याणीअ लाइ अकबर छा आहे ज़िर आहे ॿी का शइ न आहे या पंहिंजी जेका शादी थी आहे त उन में जेको आहे वलीमे में छा आहे खजूर आहिनि ऐं उन में गेहु आहे ख़ाली का शइ न आहे त चवण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजी ज़िंदगी एतिरो सिंपल कयो ऐं हर पॉइंट ऑफ व्यू खां इहो त हिकिड़ी शादीअ सां हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणी जो हलियासीं हुसला जी ज़िंदगी जी जेका सीरत आहे उहा तमामु घणी आहे हर पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसंदा वेंदो एज़ अ हस्बैंड एज़ अ टीचर एज़ अ प्रोफेसर या एज़ अ गाइड हर तरीक़े सां तव्हांखे हिकिड़ो परफेक्ट मिसाल मिलंदो जंहिं ते जेतिरो बि ॻाल्हाइजे ओतिरो थोरो आहे जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो थोरो आहे हिते मां हिकिड़ा वीडियो मां ठाहे रखिया आहिनि जेके मां ॾिसां थो कोशिशि कयूं था त इहे जेके से पंहिंजो रन थियनि त हुसला ॾिसो था जो पंहिंजो जेको रहण जो ज़िंदगी जो घर आहे जेको रहण सहण आहे उहो केतिरो सिंपल आहे या कीअं जी ज़िंदगी हूंदी हुई सो लेट्स होप के इट विल रन होपफुली रन थी वञे सारी सही रन न थियो आहे मां कोशिशि कयां जेकॾहिं त हुन में हुसला सॼो हुजरो ॾेखारियो वियो आहे त हुनजो हुजरो छा हूंदो हिकिड़ो 8x8 जो कमिरो आहे जंहिंमें हिकिड़ी खट आहे ऐं बसि जेको आहे हिकिड़ी जेको आहे सो अहिड़ी का ॿी शइ न आहे ओके ऐं हिकिड़ो मिंट मां हिनखे ॾिसां थो जेकॾहिं हा हली त वियो सॉरी हली वियो हो लेट मी ट्राई अगेन सही माफ़ कजो हा इट्स ओके साईं नज़र अचे थो साईं अचे थो हा हिकिड़ो मिंट साईं जेको
हिन में हा साईं। बेशक हिन में कोई शक ई कोन्हे। ॿिन्ही जहाननि जो सरदार जीअं चवंदा आहियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जी सीरत सल्लल्लाहु अलैहि मुबारक उन्हनि जी रहणी करणी असां वसल्लम। खऊं त सभु इहे छड़ो किताबनि में लिखियल आहिनि, असांजी अमली ज़िंदगी में कान्हनि के। कान्हे, कुझु न आहे, बिल्कुलु सही था चओ। अलाह साईं असां ते हिते रहम असां करे। इंशाल्लाह अलाह साईं हा असांखे असांखे पंहिंजी टॉक कोशिशि करणु खपे। साईं हिननि ॻाल्हियुनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त पाण खे रिमाइंड कराइणो आहे, रिमाइंड कयो, जेके बिल्कुलु सही, बहितरी करे सघूं पंहिंजी ज़िंदगी में कयूं बसि। बिल्कुलु सही। सो मां हिते से हिनखे इंशाल्लाह बसि जेको आहे थोरो 10-15 मिंट जो टॉक हुयो, जेको माशाअल्लाह रिवाइवल साईं जो हुयो। जज़ाकल्लाह फी ईअं दुनिया त वल ईअं आख़िरत। त ईअं त सीरत पाक से लाइ केतिरी आहे साईं, पिया पढ़ो साईं। बिल्कुलु सही। हिकिड़ो हा साईं ज़िंदगी में जेतिरी ज़िंदगी आहे, जेतिरे मामला आहिनि, उन्हनि सभिनी में सीरत मुबारक जो मामिलो आहे न, त हिकु हिकु ॻाल्हि त खणबी त यकीनन हा पूरा हा हा टाइम खपे। हा हा हाणे अर्ज़ु इहो आहे हा त साईं असांजो रियाज़ साहिबु मेमण साहिबु उहो एक्चुअली इन खे ॿुधाइणो हुयो शादी ते, ऐं हुन जे पुट जी शादी थी। हक़ीक़त में असां टॉपिक इहो इन करे रखियोसीं त साईं अच्छा, रियाज़ साहिबु चयो त साईं मां शादी कईसीं, निकाह कयोसीं मस्जिद में, को ख़र्चु कोन सही आयो। ठीकु आहे। सही हुन खां पोइ ॿिया प्रोग्राम बि कोन कयासीं, जेको वलीमो करणु जेको सुनत आहे, छो जो सभिनी खे ॿुधाइणो सही आहे त शादी थी आहे। ठीकु, इहो बि सही आहे, ज़रूरी बिल्कुलु आहे। सही आहे। त हा उन में ज़रूरी आहे। असां वलीमे तां इहो छा कयोसीं, जो जेका भरिसां वारी मस्जिद हुई उन में असां प्रोग्राम तयारु करायोसीं, जेको हिकिड़ी ॿ देग रखी, जेका हिकिड़ी माना बिरयानी जहिड़े क़िस्म जा या मिठे जी पुलाव या इहो मिठो सही हुयो। पोइ जेके पाड़े वारा जेके दुकानदार हुया, के गाॾे वारा हुया, या के जेको भाॼी वठंदा हुआसीं, जेको दुकान तूं ग्रोसरी वठूं था, उन्हनि सभिनी खे चयमि त बाबा अचो, जो कम जे पुट जो वलीमो आहे, अची वलीमो खाओ। न के गुड। कार्ड, न को ख़ुशामदियूं, न को वॻा ठारायासीं, न को स्पेशल ड्रेसियूं वरितियूंसीं सभिनी, कोई हा साईं ख़र्चु न बची विया न कयोसीं। साईं, साईं त बची विया न सो केॾे मसइले खां बची विया। ऐं इहा ई त ॻाल्हि चवण जी आहे न। त ॻाल्हि आहे त सही, अमली कमु त इहो आहे न। भला जेकॾहिं साईं जे हा पुट जी अल्हम्दुलिल्लाह शादी थी वई, भला जेकॾहिं हिकिड़ो 6-8-15 लख ख़र्चु करे आहे, उहो बि मर्ज़ी आहे। जेकॾहिं थी हिकिड़ो वञे जेको थी वञे। 1 लख रुपए हा में जेको आहे सभिनी खे ग़रीबनि खे खारायईं, त उन में हुनजी शादी बि त थी वई, हुनजी दुनिया ऐं आख़िरत ॿई भलाई ख़तमु। सही सही, बिल्कुलु केॾो बिल्कुलु सही। इहो नबी करीम इन ॻाल्हि सल्लल्लाहु खे अलैहि इन वसल्लम ॻाल्हि जे खे सुन्नत ते साईं इहो इत्तिबाउ आहे, इहा अतात न आहे, इहा इत्तिबाउ आहे। इत्तिबाउ जेतिरो कबो ओतिरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी माना जेतिरो इत्तिबाउ कबो ओतिरो अलाह जी मोहबत वधंदी। सुभान अल्लाह। केॾी बिल्कुलु सही, वॾी बिल्कुलु सही। रस्तो उहो अल्हम्दुलिल्लाह ई आहे रब्बिल रस्तो। आलमीन। इजाज़त हुजे त पोइ मां स्लाइड शेयर कयां त अधु हा कलाक में साईं, जेको पंहिंजो क्लास करे सघूं। ज़रूरु 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 ठीकु आहे ज़रूरु साईं, ज़रूरु, इंशाल्लाह वॾी महिरबानी महिरबानी साईं, माशाअल्लाह। ऐं मां वरी सभिनी खे महिरबानी। अर्ज़ु कंदुसि त इहो ही सिर्फ़ु ही जेका ॻाल्हि ही इहा अहमियत जी ॻाल्हि ई त ॿुधाइण जी, सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो माना इहो हिकिड़ो हिसो। बाक़ी जेको हा क़ुर हिकिड़ो पाक पहलू, जी तिलावत हिकिड़ो थी, पहलू साईं, हिकिड़ो हा पहलू हिकिड़ो आहे। पहलू उन में बाक़ी जेका क़ुर पाक जो आयतूं खणी अची जेका तिलावत थी, उन में ग़लतियूं जेके थी वञे या छा, छो जो उहा तिलावत जो कोन हुयो अहम ॻाल्हि हुई तर्जुमे जी। इंशाल्लाह ताला हाणे अचूं था पिया पंहिंजो साईं शेयर कयूं था पिया हिते पंहिंजे क्लास जो इंशाल्लाह। हाणे हीअ आहे असां पढ़ूं था पिया सूर अन-निसा। ठीकु आहे न। सूर निसा जूं आयतूं 36 खां 42 ताईं इहो रुकू आहे, 6 नंबर। इन में असां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुकमिल करे चुका आहियूं। आयत पढ़ी चुका आहियूं 36 माना 34 खां 34 35 मुकमिल करे चुका आहियूं। त हींअर असां हलूं था पिया 36 ते इंशा अल्लाह ताला। इन में न ही न हिन में ॿियो अञा ही हिकिड़ो सेकंड। हा, 36 ताईं मुकमिल करे चुका आहियूं। हाणे पढ़ंदासीं 37 खां 42 ताईं जेतिरियूं करे सघियासीं अधु कलाक जे टाइम में। पर हिन में ॿ ॻाल्हियूं ॾाढियूं आम आहिनि, 37 ऐं 38 बुख़ुल बाबति आहिनि। बुख़ुल छा आहे ऐं अलाह जी नाराज़गी कहिड़ी आहे बख़ीलनि सां। तव्हां लफ़्ज़ ॿुधंदव न, माना असां बख़ीली हूअं ई सोसाइटी में हिक ॿिए खे पसंदि कोन ईंदी आहे। को माण्हू बख़ीली कंदो आहे न, हुनखे चइबो आहे बख़ील आहे त माना सुठी ॻाल्हि न आहे। सख़ी हूंदो आहे त माण्हू वणंदो आहे। ॻाल्हि इहा आहे त अलाह जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि न, छिरक निकिरी थो वञे। अस्तग़फुर बिकाज़ छाकाणि जो असां क़ुर शरीफ़ जी पूरी ख़बर कोन्हे का, पढ़िया कोन आहिनि। अचो ॾिसूं था पिया हिन ते। हुन खां पोइ जेकॾहिं आयासीं अॻिते हली सघियासीं त ख़ैरात जी ॻाल्हि जॾहिं ईंदी, उन में वरी अलाह पाक रिया जी ॻाल्हि थो करे। उहा ख़ैरात अलाह करणु आहे या पंहिंजी मशहूरी लाइ आहे, इहो हर कंहिंजो पंहिंजो अमल आहे।
तालीम आहे, अमल हर कंहिंजो पंहिंजो आहे। अचो ॾिसूं अलाह पाक जा लफ़्ज़ क़ुर पाक जा कहिड़ा आहिनि। असां 34, 35, 36 ही सभु असां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़ी मुकमिल करे चुका आहियूं। ठीकु आहे न? हीअ आयो हिते हलूं था पिया। 36 बि पढ़ियोसीं त अलाह पाक जे हक़नि खां पोइ कंहिंजा हक़ आया? वालदेन जा। पोइ कंहिंजा आया? ग़रीबनि जा। पोइ यतीमनि जा। पोइ मिसकीननि जा। पोइ पाड़े वारनि जा जेके माइट आहिनि। पोइ पाड़े वारनि जा जेके ॿिया आहिनि। पोइ वरी साहिब जंबे, माना तव्हां संगतीअ किथे सफ़र ते वञो था पिया, उन जा बि हक़ आहिनि। वरी जेको मुसाफ़िर आहे उन जा अलॻि हक़ आहिनि। वरी तव्हांजे ॿारनि जा जेको अॼुकल्ह जे ज़माने में कोन्हे, इहो हक़ ॾिठासीं त अलाह पाक हक़ मुक़ररु कया आहिनि सभिनी जा। ऐं अहमियत जे हिसाब सां हलबो न, त जेको पहिरीं उनजी अहमियत पहिरीं, छो जो क़ुर आहे, ही आम किताब न आहे, त असां हिन खे छॾे पहिरियों हिन खे अहमियत ॾियूं, छो जो मूंखे ही टॉपिक वणे थो यार। माइटनि सां मुहबत न मूंखे वधीक पसंदि आहे। तूं मां केरु थींदो आहे फ़ैसिलो करण वारो, या केरु फ़ैसिलो थींदो आहे करण वारो? क़ुर जो फ़ैसिलो इहो आहे त वालदेन पहिरियों आहिनि, उन्हनि सां अहसान करिणो आहे। इहो असां अल्हम्दुलिल्लाह सिखी चुकासीं। त इहो थियो। उन खां पोइ हाणे अचूं था पिया, ऐं असां माउ जी अहमियत बि ॿुधीसीं अल्हम्दुलिल्लाह। हाणे अचूं था पिया कंहिं ते 37 38 ते। इन में इम्पॉर्टेंट टॉपिक कहिड़ो आहे? बुख़ुल। अलाह पाक जी आयत चए थी पई अल्लज़ीन, माना उहे जेके या उन्हनि मीटिंग में माण्हुनि। आवाज़ कोन थो अचे पियो, अलाए छाजे करे। अल्लाह अकबर। आवाज़ त आहे सही, झटि आवाज़ था बि मुंहिंजो ओपन वञे आहे। पियो, अलाए नेट कमु नथी करे, अलाए असां वटि पाकिस्तान में ख़राबु आहे नेटवर्क। ख़ुदा हाँ बहितर इहो थो तव्हांजी ॼाणे। तरफ़ तव्हांजी तरफ़ ख़राबु हुजे, तव्हांजी तरफ़ ख़राबु, असां वटि आवाज़ सही आहे, क्लियर आहे। साईं तव्हां हिकिड़ो ईअं अञा कयो, ईअं कयो साईं, आवाज़ क्लियर आहे सही। तव्हां जेकॾहिं लॉग ऑफ थी ॿीहर लॉग इन कयो, ॿीहर हुन लिंक खे क्लिक कयो, मथां आवाज़ सही थी वञे पोइ। ईअं करे ॾिसंदो। असां ॿियनि भले दोस्तनि खां पुछो सही, ॿिया पाकिस्तान में ॿियनि खां पुछो। साईं अदलाए पुटु आवाज़ अचे थो ॿियनि खे या कीअं? अदा मोहम्मद अब्बास। जी मुंहिंजा साईं आवाज़ अचे थो क्लियर। अल्हम्दुलिल्लाह। हा त साईं पोइ तव्हां साईं पोइ तव्हां ईअं कयो त इहो लिंक खे न माना क्लिक करे ॿीहर जॉइन कंदव, थी सघे त आवाज़ अची वञे इनशा ताला। हाणे ठीकु आहे। अच्छा, पाण ज़िक्र कयोसीं पए आयत नंबर 37 जो। ही काॾे वई त सॉरी, कहिड़ी आयत जी ॻाल्हि कईसीं पे असां पाण? 37 नंबर 37, इहा न 37 ऐं 38। हा 36 थियो, 37 बुख़ुल। अलाह पाक फरमाए थो त उन्हनि माण्हुनि खे जेके पाण बख़ीली कंदा आहिनि, अल्लज़ीन उहे माण्हू जेके यबख़लून, उहे जेके बुख़ुल कंदा आहिनि, उहे यामुरून अन्नास बिलबुख़्ल, ऐं वरी माण्हुनि खे बि बुख़ल जी ॻाल्हि हुकुम कंदा आहिनि। वयक्तुमून मा आताहुमुल्लाह, ऐं लिकाईंदा आहिनि जेकी ॾिनो आहे खेनि अलाह मिन फदली, ही पंहिंजे फज़ल मां। लिकाईंदा छा आहिनि? मा आताहुमुल्लाह, जेको अलाह पाक उन्हनि ॾिनो आहे उन को लिकाईंदा आहिनि। माना छा? ख़र्च जेको आहे उहो कोन कंदा आहिनि, ज़रूरतमंदनि ते ख़र्चो न कंदा आहिनि, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि ते ख़र्चो न कंदा आहिनि, वालदेन ते ख़र्चो न कंदा आहिनि, बुख़ुल कंदा आहिनि। सॼो पहिरियों जेका आयत आई न, उहा कहिड़ी ॻाल्हि में आई आहे? अहसान कयो। अहसान पहिरियों किथे करिणो आहे? अलाह ते त न आहे करिणो आहे अहसान। अलाह जा त हक़ आहिनि, हुनजी त इबादत करणी आहे। अहसान लाइ पहिरीं पहिरीं ते कहिड़ा हुआ? वबिल वालिदैन। अहसान वालिदैन त तव्हां कहिड़ो कंदो? हिकु त चयो मञिणो आहे, मिठो ॻाल्हाइणो आहे, ऐं जेकॾहिं उन्हनि खे ख़र्च जी ज़रूरत पए थी पई कंहिं शइ जी, दवा जी, कपिड़नि जी, पोइ छा कंदासीं? दिलि न चवंदी आहे ख़र्चु करणु। पंहिंजे ॿार ते उहो ख़र्चु कबो, पाण खे घटि करे ॿार खे बि ॾिबो, ॿी महिल ॾुखियो थी पवंदो आहे। पोइ इहो बुख़ुल आहे। पोइ जेके पाण बुख़ुल कंदा आहिनि ऐं जेके बख़ीली जो ॿियनि खे बि हुकुम कंदा आहिनि ऐं लिकाईंदा आहिनि जेकी अलाह खे ॾिनो आहे पंहिंजे फज़ुल मां रिज़्क़, पहिरीं माउ पीउ खे सुठो खारायो।
बचड़नि खे बि खारायो, पाण बि खाओ, बुखुल न हुजे। ऐं बुखुल जी अॻिते हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ईंदी। पोइ अलाह पाक उन लाइ चवे छा थो, तव्हां लफ़्ज़ ॾिसंदव न क़ुर पाक जो, त बख़ीली त आहे त मुस्लमान जेको बुखुल थो करे, ठीकु आहे, पंहिंजी जाइ ते। अलाह पाक छा थो चए? अलाह पाक चए थो पियो त वआतदना लिल काफ़िरीन अज़ाबम मुहीना, ऐं ऐं तयारु कयो आहे, ठीकु आहे, ऐं असां तयारु कयो आहे लिल काफ़िरीन, काफ़िरनि लाइ, इनकार कंदड़ वारनि लाइ, अज़ाब मुहीन, अज़ाब ख़्वारी वारो, मुहीन चइबो आहे ख़्वारी वारो, हिकु अज़ाब त अज़ाब आहे। ॻाल्हि इहा आहे त काफ़िरीन जो लफ़्ज़ छो आयो हिते? मुस्लमान आहे, काफ़िर न आहे। पोइ काफ़िर आहे इनकार करण वारो। हाणे हिते बुखल में इनकार छाजो थो थिए? रिज़्क़ अलाह जो ॾिनल आहे, अलाह चए थो ख़र्च कयो। अल्लज़ीन युनफ़िक़ून, उहे जेके ख़र्च कंदा अलाह जी राह में, उहे ईमान वारा आहिनि। ऐं जेको ख़र्च न कंदा अलाह जी राह में, त ईमान किथे रहियो? केॾो लफ़्ज़ ॾुखियो आहे काफ़िरीन। असां डिॼंदा आहियूं काफ़िरीन लफ़्ज़ खां। काफ़िर कंहिंखे न चवंदा आहियूं, न चवण ई खपे। असां केरु थींदा आहियूं? अलाह पाक चवे थो। माना बुखुल करण वारे खे अलाह पाक लफ़्ज़ काफ़िरीन में आंदो आहे। ऐं काफ़िर उहो न जेको ईमान तो निकिरी वञे, न, जेको इनकार करे, माना इहो न शुक्र कोन थो करे। अलाह जे ॾिने जो रिज़्क़ कबो, रिज़्क़ जो शुक्र हूंदो त माण्हू ख़र्च कंदो। अलाह अकबर। असांखे अलाह पाक शाला सखा नसीब करे, छो जो रिज़्क़ ॾिनल अलाह पाक जो आहे। ऐं केॾियूं असांखे हिकिड़ियूं तमामु इंसेंटिव आहिनि, भई 10 दुनिया 70 आख़िरत। माना जेको ख़र्च कंदो अलाह जी राह में, उहो कीअं घटिबो? उहो घटिजी सघे थो छा? जॾहिं अलाह हुनखे वधाए थो। असां इहा आयत बि पढ़ी आया आहियूं। शैतान तव्हांखे भउ थो ॾिए त इहो तव्हांजो ख़र्च करण सां दुनिया घटिजे थी पई, मार पवई, ख़र्च न कर। तॾहिं त अलाह छा थो चए? अलाह अलाह थो चए त उहो जेको तव्हां रिज़्क़ ॾियो था, अलाह पाक उनखे वधाए थो। पोइ शैतान जे भउ ते वञूं या अलाह जे तवकल ते वञूं ऐं अलाह जे क़ुर जे लफ़्ज़नि ते वञूं। इनशाला अलाह पाक असां सभिनी खे सखा नसीब करे। जेकॾहिं असांजे दिलि में बुखुल आहे त अलाह पाक इन बुखुल खे असां खां दूरि करे। इनशाला ताला ऐं ख़ुदा जे राह में ख़र्च कयूं। साईं ज़ुल्फ़कार साहिब जीअं चयो, शादियुनि ते ख़र्च था थियनि, वलीमनि ते कर्ज़ वठी माण्हू वलीमा था कनि। इन जे बजाए उहे पैसा बचाए करे कंहिं सुठे कम में छो न ख़र्च कयूं? इस्पताल में माण्हुनि खे ॾियूं, मरीज़नि दवाऊं ॾियूं, कंहिंखे व्हील चेयर वठी ॾियूं, ग़रीब आहे कंहिंखे नवां जोड़ा वठी ॾियूं, स्कूलनि में पैसा ॾियूं, ॿारनि खे बूट कोन्हनि खे सीअ में जैकेट वठी ॾियूं। थोरा कम आहिनि करण लाइ? इहे सभु कम करणु खपनि। ऐं जेको ख़र्च कबो उहो वधंदो बल्कि। अलाह अकबर। माना नुक़सान त आहे ई कोन न। अॻिते हलूं था पिया त बुखुल आहे छा? बड़ा सुवालु ईंदो अथई, बुखुल छा आहे? भई मूं वटि हिकिड़ा 20 रुपया पिया आहिनि, मां हुन मूं 10 रुपया त नथो ॾेई सघां न, मुंहिंजे ख़र्च लाइ बि खपनि। बिल्कुलु करिणो आहे। ईअं न आहे करिणो त को बसि जेतिरो आहे सभु ॾेई छॾियो, ईअं न आहे। पंहिंजी हैसियत मुताबिक़ जेतिरो थी सघे पर ख़र्च कजे। बुखुल हिकु आम ऐं वसी इस्तलाह आहे। यानी बुखुल उन आदत खे चइबो आहे जॾहिं को माण्हू पंहिंजे माल, यानी हिकिड़े लफ़्ज़ ते लिखियल आहिनि बाक़ाइदे, यानी उहा आदत आहे जंहिंमें माण्हू पंहिंजे माल, वक़्त या वसीलनि खे ॿियनि सां वंडण में विरहाइण में कीॿाईंदो आहे। कंहिंखे टाइम खपंदो, यार मूंखे टाइम कोन्हे, कर बाबा कंहिंजी मदद करणी आहे, 15 मिंट कढी वठि न, छा थी पियो? भला हिकिड़ो 20 मिंट कढी वठो, 2 कलाक कढी वठो, हिकिड़ो ॾींहुं कढी वठो कंहिंजी मदद लाइ। न, जेकॾहिं तव्हांखे ताक़त आहे कंहिंजी मदद करे सघो था पिया त कबी न, इहो बुखुल आहे। अहिड़ो हालांकि जेको माण्हू वस वारो हुजे त इहा वरी हिनखे दिलि जी बीमारी बि चयो आहे। हिकिड़ो मिसाल आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे हिन हदीस मुबारक में, हिन जो रेफरेंस हुजणु खपंदो हिते। हिते रेफरेंस मुंहिंजे ख़्याल में रहिजी वियो आहे ॼण, त इहो सही मुस्लिम जी आहे, पर इनशाला मां कोशिशि कंदुमि हिनखे वरी रखी छॾियां हिते। त बुखला खां बचो, छो त उहो तव्हां खां अॻियनि क़ौमुनि खे हलाक करे चुको आहे, हलाक करे चुको आहे। माना इस्लाम में बुखल खे नापसंदीदा सिफ़त करार ॾिनो वियो आहे ऐं सखावत खे सराहियो वियो आहे। सखी अलाह जो दोस्त आहे, कमाल आहे। दोस्त दोस्त लाइ जान ॾींदो आहे।
अलाह जंहिंजो दोस्त थी वियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो दोस्त हो न अलाह, बाहि बि न साड़े सघी हुनखे। हज़रत जिब्राइल इस्लाम आयो, साईं अलाह बि तो चए थो जेको आहे तूं छा चवंदा आहिनि, तूं हुकुम कर त मां जेको चयो असां, तूं तूं फिक्र न कर, मुंहिंजो मुंहिंजो दोस्त वेठो आहे अलाह, मुंहिंजो अलाह मूंसां गॾु आहे, तूं फिक्र न कर। सुभान अलाह अकबर। अलाह में तवकल, अलाह में उमीद, अलाह जे करे सखा करणु। हाणे हिकिड़ो लफ़्ज़ ॿियो आहे, उहो आहे कंजूसी। असां सिंधी में लफ़्ज़ चवंदा आहियूं कंजूसी। कंजूसी छा आहे? रोज़मर्रे जी ॻाल्हि ॿोल में इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़ आहे। उहो रवैयो आहे, इहा बि आदत आहे। इन में छा थींदो आहे त मतिलबु इन जो इहो आहे त बेजा बचत करणी आहे, हुन में घणी क़दुरु माल बाबति हूंदी आहे, इहा ॻाल्हि त हुन में कंजूसी कंदी आहे। हाणे कंजूसी लाज़मी न आहे त बुख़ुल हुजे, पर जेको बुख़ुल कंदो उन में कंजूसी अची थी वञे ऑलरेडी। पर जेको कंजूसी थो करे, ज़रूरी न आहे त बख़ील हुजे। उन जी मिड़ई आदत आहे, पैसा बचाईंदो, किथे बि सेल वेठो ॻोल्हींदो, इहो कंजूसा ख़र्चु न करणु घुरंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां वाइज़ली ख़र्चु करणु चाहियो था, हिकिड़ी शइ भई तव्हांखे 2000 रुपए में मिले थी, पर ख़बर आहे त इहा ॿिए हंधि किथे 1000 में थी मिले, उते माण्हू 1000 में शइ उहा वठे, त इहा बख़ीली बि न आहे, कंजूसी बि न आहे। ॿियो, असां कंजूसी ऐं बख़ीली त छॾियो, असां वरी इन जे ओबतर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कंदा आहियूं। असां इसराफ़ कंदा आहियूं, ज़ाया कंदा आहियूं। कीअं? वुदू आहे, वुदू में असां खे बचति करणु खपे, कंजूसी बि न, बुख़ल बि न, बचति जी ॻाल्हि था कयूं। माना हिकिड़ो वाइज़ली हलणो पवंदो आहे न। तव्हां घर में सभु ॾींहं जो सॼियूं बतियूं घर जूं ॿारे छॾींदा हो छा, त भले बिल बिजली जो वधीक अचे, न ॿारींदा हो न? छो? भई इहो अकुल ई न आहे न। अकुल वारो कमु त इहो कंदो ई कोन। जॾहिं असां मस्जिद वेंदा आहियूं निमाज़ पढ़णु अलाह पाक जी, उन जॾहिं टैंकी खोलींदा आहियूं, त टैंकी खोले पोइ जेको पाड़े वारो वेठो हुननि सां ॿुधाईंदो आहे, अच्छा साईं तव्हां पोइ हीअं पोइ हीअं, अड़े बाबा पाणी पियो ज़ाया थो थिए, उहो त ॾिस कम अज़ कम उनखे त बंदि कर। 20 केतिरी थी लॻे बंदि करण में? न, उहा हलंदी पई, हेॾो कचहरी हलंदी पई, या उहा हलंदी पई, वरी माण्हू जोराबा लाहे छॾींदो, जोराबा लाहींदो, वरी कुंज हणंदो ॿाहनि जा। 20 छा लाइ खोली तव्हां पाणीअ जी, पियो ज़ाया थो थिए, इहो गुनाह आहे, इहो इसराफ़ आहे, इन जी पुछा थींदी? इहो अमानत आहे मस्जिद जो पाणी। इवन घर में तव्हां कीअं कंदा आहियो कॾहिं? जेकॾहिं घर में बि कंदा आहियूं त इहो त अकुल त न आहे। पोइ कोशिशि कयो पाणी जेतिरो थी सघे माण्हू बचाए। ॿियो, मस लाइ टैंकी हथ में पाणी खणंदा ऐं पोइ ईअं साईं मस कंदा, वरी ॾाढ़नि खे ख़लाल थींदो पियो त पाणी कम अज़ कम 8-10 लीटर पाणी ज़ाया थी वेंदो आराम सां। ॿारनि खे मस थींदो, हीअं थींदो, ख़लाल थींदो। तेसिताईं टैंकी बंदि करे छॾियो, हिकिड़ो सेकेंड लॻंदो आहे टैंकी बंदि करण में, पोइ मज़े सां तव्हां पिया मस। कमाल आहे। असां जिते बचति करणी आहे उते बचति नथा कयूं, ऐं जिते बचति नाहे करणी उते बचति था कयूं। कमाल आहे। जिते इसराफ़ करे था छॾियूं, पाणी में बि, पैसनि जे ख़र्चु करण में बि, शादियुनि में बि। अलाह अकबर। अलाह से असांखे रहम करे जो असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुनत ते हलूं जेकर। मां हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियणु चाहियां पियो, पर टाइम असांजो न मिलंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकॾहिं सुनत मुबारक ते वञूं त हिकिड़ो वाइदो आहे ऐं ईमानदारी आहे, इहे बि असां मूं घटिजी विया आहिनि। कैनेडा में हिते असां सां ताज़ो मिसाल थियो आहे। असांजे घर में कल्ह टियोंॾींहं जी ॻाल्हि आहे, हू नथो ॿुधायांव, ऐं मां पंहिंजे पुट खे टियोंॾींहं चयुमि पियो त मुंहिंजो असां मुस्लमाननि खे थियो छा आहे? असां क़ुर था पढ़ूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हदीस मुबारक ॾिसूं, ॿुधूं था पिया, नंढे हूंदे खां वठी मस्जिदूं वञूं था पिया, घर में माउ पीउ खे निमाज़ पढ़ंदे ॾिसूं था, अलाह जूं ॻाल्हियूं कंदे ॾिसूं था, ऐं असां मूं बेईमानी थी वञे, असां मूं सच नथो निकिरे ज़बान मूं, असां सभई बेईमान ऐं दिलनि जा छो? आख़िर थियो छा आहे त हिकिड़ो असांजो घर जो ड्राइवे ठाहिण लाइ असांखे मुस्लमान खे कमु ॾिनोसीं, कमु बि ग़लति कयईं, पैसा वधीक पोइ घुरे। वरी जे ॻाल्हायोसीं त बाबा तूं हीअ शइ त ग़लति ठाही आहे, उन ते बदतमीज़ी करणु शुरू थी वियो, काविड़जणु शुरू थी वियो। असां ॿिए खे कॉन्ट्रेक्ट ॾिनोसीं, उहो जीअं असां गौरव चवंदा आहियूं, नॉन मुस्लिम। कमाल आहे, उनजो ॻाल्हाइणु ॾिसो, उन जेको चयो उहो कयईं। जेका ॻाल्हि जेकॾहिं उन में थोरी का ॻाल्हि थिए थी पई त यार सॉरी सॉरी सॉरी, मां इहो ठीकु करे छॾींदुसि या मां हीअं कंदुसि। उन खां पोइ मुस्लमान चए पियो, मूंखे अधु पैसा पहिरीं ॾींदव त पोइ मां कमु शुरू कंदुसि।
जॾहिं त हे आयो चई न न मूंखे ट्रस्ट आहे तव्हां ते, मां कमु ख़तमु कयां, तव्हां ॾिसो दिलि जाइ ते तव्हांखे वणे पोइ पैसा ॾिजो। असांखे छा थियो आहे? असां छो गिला में, बेईमानी में, बदमाशी में हिकु पाण अॻिते आहियूं? जीअं ही बुखुल थो अचे न, त बुखुल पाण बुखुल करण वारा ऐं बख़ीली जो हुकुम ॾियण वारा, अहिड़ी तरह सां पाण ज़हनी तौर ते करप्ट आहियूं ऐं ॿियनि खे करप्ट खे असां सपोर्ट करण वारा आहियूं। जेका शइ असां करप्शन पाकिस्तान में ॿुधूं था पिया, सिंध में या फॉर एग्ज़ाम्पल, उहे माण्हू केरु आहिनि बाबा? उहे माण्हू मथां त कोन लही आया आहिनि। उहे माण्हू के ॿिए मुल्क जा माण्हू त न आहिनि। उहे मुंहिंजो सौटु मां सात भाइटियो को चाचो हूंदो, उहो न हूंदो त कम से कम मुंहिंजे पाड़े वारो हूंदो। उनखे ॾिसी सलाम कंदासीं, अदब सां मिलंदासीं, उनजे घर मानियूं खाईंदासीं, दावतूं खाईंदासीं। छो जो पाण करप्ट आहियूं त करप्शन जी असां सपोर्ट कंदासीं। हुनखे ईअं न चइबो त तूं उहो थो चए। भला जेकॾहिं ॿियनि खे नथा चई सघूं त पाण ते कंट्रोल त कयूं। उहो बि कोन्हे को। त ही जेका ॻाल्हि आहे, त अलाह साईं बुखल तो इहा ॻाल्हि निकिती आहे त असांजूं आदतूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जेके आदतूं हुयूं ऐं सीरत मुबारक हुई, उन्हनि जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहिनि। क़ुर पाक जा लफ़्ज़ आहिनि, उन्हनि जे बिल्कुलु ख़िलाफ़ था वञूं असां। ऐं पोइ असां वॾे आवाज़ सां, ऐं पोइ हिते कैनेडा में, हीअ जेको फॉरेन कंट्रीज़ में, ॿियनि में जेको आहे न, छो निमाज़ पढ़ी बीहंदे विच चौराहे ते, त असां मुस्लमान आहियूं। भई इहो कहिड़ो तरीक़ो आहे मुस्लमानी जो? तव्हां ॾेती लेती में मुस्लमान थियो न। वेल लिल मुतफ़फ़ीन, 83 नंबर जेका सूरत माण्हू पढ़ंदो न, मां सम्झां थो उन खां पोइ जेकॾहिं हुनखे फ़हम हूंदो न, त उनखे ख़बर पइजी वेंदी त इस्लाम कीअं आहे। असां ॾेती लेती में ॾाढा बेईमान आहियूं। अलाह साईं तूं रहम कर असां ते। असांखे मुंहिंजा मौला, असांखे तूं पंहिंजे सिधी राह ते हलाए, क़ुर पाक जी हिदायत ते हलाए, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते हलाए, ऐं असां जेका दुआ कयूं था या दिलि सां दुआ कयूं था, क़बूल फरमाए मुंहिंजा मौला, रहम कर। कंजूसी बुखल खां डिफरेंट आहे। रोज़मर्रा जे मालियाती ख़र्चनि में, जीअं त घर में ख़र्चु करिणो आहे, खाधे खुराक, कपिड़ा वग़ैरह, उन में बेहद एहतियात करणु, यानी बचति करणु, इहो माना कंजूसी थी वेंदी। कॾहिं कॾहिं उहा हद खां वधी वेंदी आहे बचति में न, पोइ इहा कंजूसी थी वेंदी आहे। अंदरि पियो सड़ंदो, सही माण्हू ख़र्चु कंदो न, बि अंदरि सड़े, माना इहा कंजूसी आहे। ॿारनि ते ख़र्चु करे पोइ बि अंदरि सड़े, माना कंजूसी आहे इहा। पैसा ॻणे 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 रखणु, छड़ो ख़र्चु न करणु, इहा कंजूसी आहे। हाणे ॿार लाइ रुॻो इन करे रांदीको न वठे, या हुनखे का ॿी शइ न वठी ॾे हरू भरू, वस बि हुजेसि त मथां पैसा ख़र्चु थियनि, उहो बि कंजूसी आहे। पाण लाइ घणो ख़र्चु न करे, इहा बि ॿिए जी कंजूसी आहे। ॿारनि ते, घरवारी ते ख़र्चु न करे हरू भरू बि, इहा बि कंजूसी आहे। ऐं बुखल जी जेका ॻाल्हि आई आहे, त हिते हिकिड़ी ॻाल्हि की कयूं था पिया, त हीअ जेका हदीस मुबारक चईसीं, ओ ही आहे 2706 नंबर आहे हिन में न, त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा त उन्हनि दुआनि सां दुआ घुरंदा हुया त ए अलाह, मां तुंहिंजी पनाह वठां थो बुखल खां, सुस्ती खां, तमामु वॾी उमिरि ताईं पहुची बेकार थियण खां, क़बर जे अज़ाब खां, जीअण ऐं मरण जे फितने खां। इहो फितनो आहे न जीअण जो। असां ॿियो मरण जो फिक्र घणो कंदा आहियूं त आख़िरत असांजी सुधरे। अड़े बाबा, दुनिया बि त सुधरे। चइसई रेस्ट इन द पीस, गाॾी ते के फर्स्ट क्लास लिखी त अंग्रेज़नि लिखंदा त रेस्ट इन पीस। क़बर में त पीस आहे, पर दुनिया में पाण बि सुकून सां रहूं, ॿियनि खे बि सुकून सां रहणु ॾियूं न, की न दुनिया में जीअं वणे तीअं रहूं। पाण बि नुक़सान में हुजूं, ॿियनि खे बि नुक़सान ॾियूं। पाण बि बख़ील थियूं, ॿियनि खे बि बख़ीली या चऊं। पाण बि सुस्त हुजूं, ॿियनि खे बि सुस्त जा ॻाल्हि कयूं। वरी असां वटि हिकिड़ो ॿियो, कल्ह हिकिड़ी ॻाल्हि किथे हले पई, कंहिंखे सुस्ती असांखे एॾी आहे, ऐं ॿियो असांखे कॉन्सेप्ट ई न आहे इस्लाम जो पूरी तरह जो। छो? असां 4 ॼणा वेठा हूंदासीं, 8 ॼणा महफ़िल में किथे बि, हाणे टाइम ईंदो निमाज़ जो, जेकॾहिं 4 माण्हू उथी चवंदा यार निमाज़ जो टाइम आहे, पहिरीं निमाज़ पढ़ी था अचूं, भला फ़र्द अची, पोइ वरी कचहरी था कयूं। हाणे उथिया 2 माण्हू, सम्झो न उथिया हुननि सां गॾु, ठीकु। हाणे असां वटि थींदो छा आहे, लिटरली थियो आहे। तव्हांखे चवंदा हल त निमाज़ ते, यार हाणे गुनाहगार त न कर चई करे। एॾो मज़ाक़ आहे इस्लाम सां, चई करे गुनाहगार न कर, माना हूअं तोखे सवाबु थो थिए। ॻाल्हि इहा आहे त असां छो इहो ईअं कयूं वेठा आहियूं पंहिंजो इस्लाम, चई करे गुनाहगार न कर। बाबा, तूं निमाज़ ते कोन थो वञी त हूअं ई गुनाहगार आहे न, हूअं ई टाइम आहे। हा, तूं ॿीहर पढ़ी थो काथे, पोइ वञी पढ़ंदे तोखे चई सघे थो पियो दादा मां हींअर नथो पढ़णु चाहियां, ॿियो वञी पढ़ंदुमि, टाइम अञा आहे, तव्हां भले पढ़ो निमाज़, ठीकु आहे, उहो को मसइलो न आहे, हर कंहिंजो पंहिंजा मामला आहिनि।
पर कंहिंजे चवण सां तव्हांखे ईअं कोन थिए त तव्हां वधीक गुनाहगार था थी वञो। अलाह से ख़ैर करे। ठीकु, न पढ़णी आहे निमाज़ त न पढ़णी आहे त हूअं ई न पढ़णी आहे। ॿियो हिकिड़ी ॿियो हुयो, असांजे फैमिली जे क्लास में हिकिड़े त ज़िक्र थियो त अज़ानूं अचनि थियूं पियूं अठ अठ, उन्हनि खे जवाबु ॾियणो आहे, भला छा कजे। मूं चयो था ॻाल्हि इहा आहे त अज़ानूं अठ अचनि थियूं पियूं, तव्हां जेकॾहिं अठनी खे जवाबु ॾींदो त वॾो को सवाबु कोन्हे। तव्हां हिकिड़ी खे जवाबु ॾींदो ठीकु आहे, पर ॻाल्हि इहा त अज़ान अचे छाजे लाइ थी? इन लाइ थी अचे त तव्हां अज़ान जा जवाबु ॾियो। हिन लाइ थी अचे त निमाज़ जो टाइम थियो आहे, निमाज़ पढ़ो। पोइ तव्हां अठनि जेकॾहिं सवाब ख़ातिर, छो जो अज़ान जो जवाबु ॾियणो आहे, उनखे जवाबु ॾियो। निमाज़ पढ़णी कोन्हे त पोइ अठनि खणी ॾियो जवाबु, खणी 200 अज़ाननि जा जवाबु ॾियो, फ़ाइदो छा थियो? इस्लाम खे सम्झूं। अजीब क़िस्म जा सुवाल जवाब अचनि था पिया व्हाट्सएप ते, मूंखे बि ईंदा आहिनि, पंहिंजी फैमिली बि कंदी आहे, ॿिया बि कंदा आहिनि। दिमाग़ु चकराइजी वेंदो आहे, अहिड़े कहिड़े क़िस्म जा सुवाल आहिनि। अलाह से असां ते रहम करे। केॾी बहितरीन दुआ आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी, त सुस्ती खां बचाए मुंहिंजा मौला। सुस्त माण्हू बेकार आहे, सफ़ा बेकार, न पंहिंजी मदद कंदो न ॿिए जी मदद कंदो, ॿिए जे लाइ अज़ाब कंदो, बल्कि सुस्त माण्हू तमामु वॾी उमिरि ताईं पहुची पोइ बेकार थी वञे माण्हू, माना ॿिए ते बार थी पियो। अलाह से हुन खां बचाए। अमा असांजी दुआ घुरंदी, अलाह बख़्शिश गुज़ारे पई त मुंहिंजा मौला हलंदी हलाइजांइ, सिंधी में लफ़्ज़ चइबो आहे हलंदी हलाइजांइ, माना कंहिंजो मोहताज न कजांइ। अलाह से कंहिंजो मोहताज न कयोसि, बसि अलाह से हुनखे वॾी माना दर्जा नसीब फरमाए इनशा ताला। ऐं सभई अज़ीज़ क़रीब असांजा जेके गुज़ारे विया आहिनि, अलाह पाक उन्हनि जी बख़्शिश फरमाए, उन्हनि जा वॾा दर्जा नसीब फरमाए उन्हनि खे, या अलाह साईं। ऐं उन्हनि खे जेके उन्हनि जो औलाद या क़ुर पढ़े थी, सिखे थी, अमल करे थी, मुंहिंजा मौला पाक उन्हनि खे उनजो नसीब सवाब नसीब फरमाए इनशा ताला। क़बर जे अज़ाब खां ऐं जीअण ऐं मरण जे फितने खां, अज़ाब न आहे जीअण ऐं मरण। ॾिसो लफ़्ज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक जे लफ़्ज़ ॾिसो न हदीस मुबारक में, अलाह अकबर। ऐं जीअण ऐं मरण जे फितने खां, अलाह से माफ़ करे। 28 नंबर सॉरी 38 नंबर आयत हले थी पई। अच्छा ॿियो बुखुल, हिकिड़ी ॿी ॻाल्हि तफ़सीरनि में अचे थो पियो त बुखुल माना हिन हिन जो शान नुज़ूल आहे, या तफ़सीर में लिखियल आहे, हींअर मूंखे ज़हन में कोन थो अचे पियो त शान नुज़ूल आहे हुनजो इहो, या अदरवाइज़ इहो चल आहे त जे तफ़सीर में आयो त जेके यहूदी हुया न, उहे हिकिड़ो बुखुल कंदा हुआ। कहिड़ो? जेको अलाह खे पसंदि न आयो। कहिड़ो? माल न ख़र्च कंदा, अलाह ने ज़िक्र न आहे कयो न। ॿी ॻाल्हि अञा कहिड़ी? उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र जेको तौरात वग़ैरह में, तौरात में हुयो, उन जो ज़िक्र कंदे उन्हनि खे तकलीफ़ थींदी। इहो आहे बुखुल, ऐं इहो वॾे में वॾो बुखुल आहे इहो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते सलाद शरीफ़ जेको न पढ़े उनखे बि बख़ील चयो वियो आहे। इहो बि बुखुल आहे, कंजूसी न आहे। ॾिसो इहो बुखुल आहे दिलि जो, इहो मर्द आहे। ऐं तव्हां किन किन खे ॿुधंदो ॾाढियूं सुठियूं तक़रीरूं कंदा हूंदा, ॾाढियूं सुठियूं तक़रीरूं, जॾहिं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ईंदो न, रवानी हलंदी वेंदी, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण उन्हनि खां न पुॼंदो। नबी ने फरमाया, नबी ने फरमाया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, चओ नबी ने फरमाया। अल्लाह से तू माफ़ कर असां सभिनी खे, असां ग़लतियूं आहिनि असांजो, अल्लाह से दरगुज़र फरमाए इंशाअल्लाह। ऐं उहे या उन्हनि माण्हुनि लाइ बि छा आहे जेको ही पुठियां ॻाल्हि आई आहे, कहिड़ी? ओ हीअ कहिड़ी आहे? वातदना लिल काफ़रीन अज़ाबन मुहीना, इहो कंहिंजे लाइ तयारु कयो आहे? काफ़रीन लाइ। ज़िक्र पुठियों कहिड़ो आयो आहे? बख़ीलनि जो। त उन लाइ छा आहे? अज़ाबन मुहीना। अलाह पाक जॾहिं आयत कंटिन्यू थो करे 38 में अचूं था, 37 खां 38 में, त अलाह पाक फरमाए थो वल्लज़ीन, ऐं उहे माण्हुनि लाइ बि युनफ़िकून अम्वालहुम, जेके ख़र्च कंदा आहिनि पंहिंजे मालनि खे, होॾे ख़र्च न कंदा आहिनि, हेॾे ख़र्च कंदा आहिनि, पोइ बि अज़ाबुन मुहीन जी ॻाल्हि थी हले। पर छो? रिया अन्नास, माण्हुनि जे ॾेखा लाइ, उन्हनि लाइ बि अज़ाबुन मुहीन आहे। अलाह अकबर जो निशान वला युमिनून बिल्लाह, ऐं उहे न आणींदा आहिनि ईमान अलाह ते, वबिल यौमिल आख़िर, ऐं आख़िरत ते। वमई यकुन शैतान लहू क़रीनन
फसा अकरीना, ऐं उहो माण्हू बि जो थींदो शैतान उन्हनि जो संगती। यानी जॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी वञे त अलाह पाक चए थो उन्हनि लाइ बि अज़ाबुन मुहीन आहे जंहिंजो शैतान थियो संगती। ऐं शैतान छा आहे? फसा अन करीना, बुछड़ो संगती आहे। करीन चइबो आहे संगती खे, करीना इहो स्पेशल लफ़्ज़ आहे संगती जे लाइ। ऐं मां तव्हांखे हिकिड़ो थोरी करीना लफ़्ज़ ते हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अचे थी पई। 38 नंबर आयत ही पूरी थी वई, 29 पोइ कंदासीं। अॼु थोरो हिकिड़ो मां तव्हांखे हिकिड़े, असांजो डॉक्टर साहबु आहे हिते, डॉक्टर ताहिर साहबु आहे, उहो दर्स कंदो आहे। उन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई, मां तव्हांखे उहा ॿुधायां थो पियो त के आलिम चवनि था पिया त चई, हुनजो चवणु इहो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते बि करीन मुक़ररु हो, पर नबी करीम सल्लल्लाहु हुनखे मुस्लमान करे छॾियो। हुनजो चवणु इहो आहे त इन ते अस्तगफार पढ़ो, इहो चवणु बि ग़लति आहे। अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह, छो जो करीन मुसलत थींदो आहे कहिड़े सूरत में? करीन दोस्त कंहिंजो थींदो आहे? उहो उन्हनि जो थींदो आहे जिन में उहे ॻाल्हियूं आहिनि जेके अलाह पाक खे नापसंद आहिनि। चए थो त इहो गुमराहनि, एॾा गुमराही आहे इहा, जो आका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस जे लाइ इहे माण्हू इहे लफ़्ज़ था ॻाल्हाइनि ऐं इहे मतिलब था कढाइनि। कमाल आहे। एतिरो कोन थियो माण्हुनि खे होश थिए त करीन भई तव्हां जेको चओ था पिया इहो मुसलती। हिन में हिकिड़ी ॿी आयत आहे, उहा मूंखे यादि नथी, जेको हुन कोट कई हुई, कॾहिं हुन आयत ते ईंदासीं त उहा ॾिसंदासीं इंशाअल्लाह। न हिते रखी मुंहिंजे ख़्याल में, पर उहा न रहिजी वई आहे मूंखां, त मां उहा आयत बि खणी ईंदुसि त करीन कंहिंते थो मुसलत थिए। इन करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाबति का ॻाल्हाइण में पंहिंजी ज़ुबान खे 100 दफ़ा सोचणु खपे। असां माण्हुनि ॿियनि लाइ ई चवंदा आहियूं, यार तव्हां तोलो फिर बोलो, उर्दू में चवंदा आहिनि तोलो फिर बोलो। माना अंग्रेज़ी में चवंदा आहिनि थिंक बिफोर यू से एनीथिंग, सोचो छा था चओ। माण्हू को नाराज़ थी सघे थो, कंहिंखे तव्हां तकलीफ़ ॾेई सघो था पिया, या त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उनजी ज़ात अक़दस जे लाइ तव्हांखे ॻाल्हाइण में देरि कोन थी थिए। उन्हनि जी ज़ात अक़दस ते सुवाल जवाब था थियनि। अल्लाह अकबर जल शान, अल्लाह सही रहम फरमाए। बहरहाल हर कंहिंजे लाइ रस्तो खुलियल आहे। अल्लाह पाक असांखे बहरहाल सही रस्ते ते रखे इंशा अल्लाह ताला। असां हिते पंहिंजो सबक़ ख़तमु था कयूं पिया इंशा अल्लाह ताला। 39, 40, 41 इंशा अल्लाह ताला वरी नेक्स्ट वीक सिखंदासीं। हींअर फ़क़ति अल्लाह पाक खां दुआ कयूं था पिया त ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा करीम, ए मुंहिंजा राहिमीन रब्बुल आलमीन। अचो त दुरूद पाक पहिरीं पढ़ूं त पोइ दुआ करूं। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा मौला, असांजो इल्मु नाक़िस आहे, असांजो अमल नाक़िस आहे, असांजो ईमान नाक़िस आहे। या अल्लाह साईं, पर असांजी तो ते तवकल आहे, तो ते यकीन आहे, ऐं तुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां असांजो ईमान मुकमिल आहे। क़ुरान ते असांजो ईमान मुकमिल आहे। मुंहिंजा मौला पाक, इहा बि तुंहिंजी महिरबानी आहे, इहा तुंहिंजी नियामत आहे। असां इहो बि पढ़ी आया हुआसीं त अलाह पाक नेमतूं त बेइंतिहा इंसान ते कयूं आहिनि न, अहसान कोन जातायो अथई। ईअं छड़ो इहो चओ अथई तव्हां कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदव, पर हिकिड़ी नेमत अलाह पाक चओ त अहसान आहे तव्हांजो मुंहिंजो तव्हां ते। उहा कहिड़ी नेमत अई? लक़द मन अल्लाह, अल्लाह नेमत के तव्हांखे जो तव्हांखे रसूल ॾिनई। अल्लाह अकबर जल शान, सुभान अल्लाह व बिहमदी, सुभान अल्लाह अज़ीम। इहा नेमत आहे, इन जो शुक्र करणो आहे। इन जो अलाह साईं असांखे ज़बान मूं ता हयात जेसिताईं असांजी ज़िंदगी आहे, आख़िरी साह ताईं मुंहिंजा मौला पाक इन नेमत जो असांखे शुक्र कराईंदो रहिजांइ, असांखे दीन ते रखजांइ। ऐं जेको असां हिकिड़ो आयत अॻे पढ़ी आया हुआसीं त जॾहिं अचे मौत त छा हुजे असां ते ज़बान ते कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं तव्हां जेको आहे जेकॾहिं मरो त मुस्लमान थी मरिजो।
आमीन या रब्बल आलमीन। शुक्र सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आमीन आमीन सुम आमीन। आमीन आमीन। आमीन जज़ाकल्लाह तमाम बेहतरीन जज़ा। हज़म हाँ आमीन। जज़ाकल्लाह अदा। अल्लाह साईं तव्हांखे हिम्मत ॾे, वधीक आमीन तौफ़ीक़ ॾे आमीन ऐं अदीब। क़बूल फरमाए। आमीन आमीन अदीब।